नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में अॼु मुस्मान मूमल मटियारी मीडिया फारम ते अची नुसरीन साहिवाल जे ख़िलाफ़ दाहींदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मेली में इन जो जुमे ते असांजो तकरार बनन ता पियो हले, असांखे उन तां तंग करे शाहनवाज़ डीएसपी नसरीन असांखे एॾो तंग कयो आहे, असांखां पुलिस को बि केस कोन थी वठे। उन्हनि जे चवण ते हर पुलिस असांजे घरनि में दबाव अचो विझे, असांजे ॿारनि में हिरासत विझो, असांजे औरतुनि खे हिरासत विझो। असांजा को बि असां एॾो ज़ुल्म इन शाहनवाज़ डीएसपी कयो आहे। असां पहिरीं बि विया आहियूं, अपील कईसीं RPO ॾे, सिंध DIG ॾे असां वियासीं, पर असांजी को बि कोन सेखाट थाणो हद असांजो को बि SHO जा पुलिस वारो असांजी को बि कोन थो ॿुधे। शाहनवाज़ नसरीन जी धुर थियो बीठी आहे, असां ते दबाव विझे। हींअर बि कोर्ट ते शाहनवाज़ डीएसपी हिननि सां गॾु हो उन्हनि जी ज़मानत करण में। असां कहिड़ो ॾोह कयो आहे हिन डीएसपी शाहनवाज़ जो असांखे बार बार तंग करे पुलिस खे मोकिलियो सो, असांखे ॾाढो हिन तंग कयो आहे। महिरबानी करे इन ते कुझु असां ते ज़ुल्म हटायो वञे। असीं भला छा त करियूं, केॾां त वञूं, ग़रीब आहियूं, पंहिंजे रोज़गारनि बच्चनि जी रोज़ी आहे, असांखे शाहनवाज़ डीएसपी छो थो तंग भला करे। महिरबानी करे असीं अपील था करियूं SP खे, DSP खे, सिंध DIG खे, RPO खे, असीं सभु किन खे अपील था करियूं, महिरबानी करे असांजा इहो ज़ुल्म हटायो वञे। मिसकिन आहियूं, असांखे हिरासत हर पुलिस घरनि में बीठी आहे, हर पुलिस घरनि में वेठी आहे, पर असां कहिड़ो ॾोह हिन डीएसपी शाहनवाज़ कयो। नसरीन जी जुमे जी धुर थियो बीठो आहे, नसरीन सां अलाए कहिड़ो हिन जो तालुक़ु आहे जो सॼो ॾींहुं डीएसपी च वेठी आहे थी। पोइ असां भला ग़रीबनि हिननि जो ज़ुल्म था कनि, पोइ असीं छा त करियूं। महिरबानी करे असीं अपील था करियूं, असां सां इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।